घोटकी डिस्ट्रिक्ट एजुकेशन वर्क्स ऑफिस वीरान बणियल आहे। सरकारी कम रोलड़ जा शिकार थी विया आहिनि। ऑफिस में सिर्फ़ एक पटेवाल वेठल आहे। ऑफिस जा कम होटलुनि ऐं प्राइवेट जगहनि ते थियण लॻा आहिनि। ठेकेदारनि पारां ऑफिस में एहतजाज कयो वियो। इन बाबति घोटकी मां वीडियो लिंक ते मौजूदु आहे मुश्ताक शाही लगारी। जी मुश्ताक। नाज़रीन, मां हिन वक़्तु जेको डिस्ट्रिक्ट एजुकेशन वर्क्स ऑफिस घोटकी में मौजूदु आहियां, जिते जे हितां जो जेको इंजीनियर आहे करमला फुलपुटो जेको 1.5 साल अॻु जेको चार्ज वरिती आहे। पर हिन वक़्तु जेको आहे ऑफिस जेका तव्हां जेके फुटेज में ॾेखारियो पिया त ऑफिस में न इंजीनियर आहे, न SDO आहे, न जेको हुते ॿियो जेको अमलो हूंदो आहे क्लार्क या सुप्रीडेंट, कोई हिते अमलो न आहे। सिर्फ़ु हिकिड़ो पटेवारो वेठो आहे। ठेकेदार सख़्तु परेशान नी। हीअ जेको इन्हनि जो ठेकेदारनि खां बि मौक़ो वठंदासीं, पर ऑफिस जो इहो हाल ॾिसो त ऑफिस जी सॼी जेका ख़ाली लॻी पई आहे। को ऑफिस में अमलो न आहे। जेके ठीका थियनि पिया त उहे जेका इंजीनियर जेको आहे पंहिंजे ऑफिस पंहिंजे घर या कंहिं होटलनि ते वेही करे मनपसंदि ठेकेदारनि खे घुरायो पियो वञे। असां त हिन वक़्तु कुझु ठेकेदार मौजूदु आहिनि, उन्हनि खां पुछो त हीअ जेको आहे इंजीनियर हुजे या SDO हुजे या ऑफिस जेको एजुकेशन वर्क जा जेको ॿियो अमलो आहे उहो किथे वेहे थो। हीअ त सॼी ऑफिस जेकी आहे मुकमल ख़ाली लॻी पई आहे। इंजीनियर फुलपुटो हिते वॾी बदमाशी कई अची करे। अॻ में 140 कम हुया, पोइ 60 कम। इहे छा कया त इहे कम ठेकेदारनि भरे टेंडर विधा आहिनि दॿनि में। उहो दॿा खयूं हितां, उहो नई गाॾी का आया हुआ, उहो खयूं हुन में गाॾी में दॿा वियो आहे। हले बदमाशी कयूं। असांजो न नंबर खणे थो, न फ़ोन करे थो। ॿियो महीनो फ्री बीठा आहियूं। न इंजीनियर राब्तो करे थो, न टेंडर क्लार्क करे थो, कहिड़ो आहे बि सही ऑफिस में। तव्हां पाण ॾिठो आहे जी। हाणे असां हुन सां ॻाल्हायूं था, नंबर ब्लैक लिस्ट ते असां करे छॾिया अथई। न असांजो हाल अहिवाल सॼो ॾींहुं घुमूं था पिया। इंजीनियर छा करे थो, जेके मनपसंदि माण्हू आहिनि न उन्हनि खे घुराए करे सखर में वेही करे होटलनि ते उन खे चवंदो 10% ॾियो। असांखे मथो घुरनि था पिया। उनजो जेको MLA MP घुरनि था पिया। असां कहूं इंजीनियर साहब 1.5 साल खनि थियो अथसि पोस्टिंग खे। उहो सॼो घर वेठे कमु कंदो आहे सखर में। हिते ईंदो ई कोन्हे को। जेकॾहिं ईंदो आहे त माना छड़ो पैसनि जी ॻाल्हि कंदो आहे। हाणे टेंडर हुया, उहे पेटियूं खणी वियो आहे हलियो। असां घुमंदा वरिता आहियूं, को बि न कमु स्टार्ट थियो आहे, न को कमु थियो आहे, न का बजट, न ॻाल्हि न पवंदो। इंजीनियर पंहिंजो होटलनि ते कागज़ कमीशना कयूं, ॿाहिरों अचे थो, ॿाहिरों वञे थो हलियो। हिते बसि अची मोटी वेंदा आहियूं। कमु सॼा रोलड़ जो शिकार नी। ऐं असांजो मुतालबो आहे त इंजीनियर साहब ऑफिस में वेहे। ऑफिसनि में वेहंदा त कमु थींदो न। वेहनि फाइनल करनि कमु हले। ज़ाहिर जंहिं ॻोठ में इलाइक़े में कमु कया अथऊं त उहो ज़ाहिर थियनि त कमु हलनि न। अचे कोन थो, ज़ाहिर को वेंदो त कमु हलंदो न। इंजीनियर हिते त कोन थो अचे, कंहिं साइड ते वेहे थो त पोइ ख़ुदा जी ख़बर आहे। ऑफिस वेहनि त ऑफिस आहिनि न। नाज़रीन, तव्हां ठेकेदारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो चवणु आहे त जेका हीअ जेके एजुकेशन वर्क्स ज़िले जी ऑफिस आहे, जेका हीअ जेका वीरान लॻी पई आहे, को बि हिते ऑफिसर या क्लार्क या हेड क्लार्क या जेके टेंडर कंदा नी उहे हिते न आहिनि। इंजीनियर अचे कोन थो। अमलो न हुजण जे करे ज़िले घोटकी जा जेके स्कूल नी उन्हनि जो कमु जेको आहे रोले जो शिकार आहे जी।